सजाद अली खे हींअर 1.5 महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे। सूबे दरे पुलिस का बि गिरफ़्तारी लाइ अमल में न आणे सघी। हिकिड़ो जेको कातिल गिरफ़्तार आहे सदाम कंबो हुयो, उन नाला खया हुया त ही माण्हू मूंसां गॾु आहिनि। उन्हनि खे बासर वॾेरनि ऐं पुलिस वारनि जे चवण ते छॾियो वियो आहे। उन्हनि में मंसूर हतार, महरम हतार, हाशिम हकड़े जे चवण ते हली करे उन शहीद सजाद अली जा बाक़ी कातिल छॾिया आहिनि। इन जे करे असां वस वारनि खे अपील था कयूं, IG सिंध, DIG सखर, RPO सखर, SSP खैरपुर मीरस खे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। उन खां अलावा 4 ॾींहं मस गुज़रिया आहिनि। असांजो पाड़ेसिरी असांजो अज़ीज़ जंसार अली चंडी खे बि साॻे तरह मारियो वियो आहे। हुन यतीम सां बि इंसाफ़ कयो वञे। असांजी पुलिस में कुझु अहिड़ा ऑफिसर आहिनि जेके ग़लति प्रोपेगेंडा हलाइनि पिया। उन ॾींहुं चवनि पिया त ग़लति तरीक़े सां हिन खे फाही ॾिनी वई आहे, हालांकि हिन वीचारे सां वॾो नाहक थियो आहे। हिन जे जिस्म ते वॾो तशदुद थियल हुयो। असां वस वारनि खे अपील कयूं था नोटिस वठनि ऐं इन्हनि कातिलनि खे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे।